नासरीन सांगड़ में चौपायो माल चालींदड़ नौजवान चोटियारियूं डैम में बुॾी फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि नादिर बुर्दी। जी नादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही चोटियारी थाने के हद में वाक़िया चोटियारी डैम के इलाके कोड़की वट माल के संभाल लाइ वियल 35 वरनि जो नौजवान कुर्बान वल्द हसन चाकरानी चोटियारी डैम के पानी में बुड़ी फौत थी वियो आहे। वाक़े की इतला मिलण ते इलाके वासियुनि ने मक़ामी ॻोठाणनि तरफ़ां लाश की ॻोल्हा शुरू कई वई, जेका काफ़ी वक्त ताईं जारी रही। फौती के वारसनि मूजिब कुर्बान माल की निगरानी लाइ वियो हो, जिते हू पुरसरार नमूने चोटियारी डैम के पानी में बुड़ी फौत थी वियो आहे। होॾां इंतजामिया मक़ामी रज़ाकारनि की मदद से नौजवान जो लाश डैम में हथ कयो वियो आहे, जंहिं बैदि एम्बुलेंस के ज़रिए अस्पताल मुंतक़िल किया वियो आहे, जिते ज़रूरी कानूनी कार्रवाई बाद मर्द जेको आहे वारसनि हवाले कियो वेंदो। होॾां वाक़े खां पोइ जेको आहे इलाके में दुख ऐं सोग की फिज़ा छायल आहे, जिते वाक़े बैदि फोती के घर में जेको रोजड़ाड़ो मतल आहे। ॿुधायो पियो वञे त नौजवान जेको आहे माल जे संभाल लाइ वियल हो, त उते जेको आहे पुरसरार नमूने बुड़ी फौत थी वियो आहे, जिन जो मर्द जेको अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कियो वियो आहे। जी नादिर बुर्दी, महिरबानी अमा जी।